औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, निहायत ही अफ़सोसनाक वाक़ियो अहिड़ो अलमियो जंहिं उन ख़ुशगवार माहौल ऐं हिकिड़ी अजीब कैफ़ियत इंसान खणी पंहिंजी फैमिली सां गॾु पंहिंजे प्यारनि सां गॾु उन्हनि खे इंजॉय करणु या पंहिंजी मौसम जी जेका अल्लाह जे तरफ़ां जेका ॾिनल नेमत आहे उनखे इंजॉय करणु ऐं उन मंझां लुत्फ़ अंदोज़ थियणु वञे ऐं उन खां पोइ कंहिं अहिड़े हादसे ऐं अहिड़े अलमीअ जो शिकार बणिजी वञे, इहा निहायत ई अफ़सोस ऐं दिलि ॾुखाइण जो कैफ़ियत ज़ाहिर करे थी। दोस्तो, सॼो मुल्क कोमरी में जेको हादसो थियो बर्फ़ानी तूफ़ान जे हवाले सां कई इंसानी जाननि जो ज़िया थियो, उन जी सभ खां पहिरियां आऊं उन्हनि जी ताज़ी बयानु कंदुसि ऐं उन्हनि जे घर वारनि खे अल्लाह सिबर व जमील अला अता फ़रमाए। ऐं हाणे ॻाल्हि कंदासीं उन जे इंतिज़ामिया जी। त हर शइ जेका हूंदी आहे त उन जी मैनेजमेंट में कई वेंदी आहे। हल्को फुल्को काज कयो वेंदो आहे या हल्की फुल्की का पार्टी रखी वेंदी आहे त उन जे लाइ मैनेजमेंट कई वेंदी आहे त हेतिरा महिमान मूं वटि ईंदा, आउं हेतिरो इंतज़ाम करियां ऐं हेतिरियूं गाॾियूं ईंदियूं, हेतिरा मोटर साइकिल्स ईंदा, उनखे आउं कहिड़े नमूने सां तरतीब ॾींदोसां त उहा मुकमल मैनेजमेंट कई वेंदी आहे। ऐं हिते हेॾो वॾो हिकिड़ो तफ़री मुक़ाम आहे, मुल्क जा ऐं काफ़ी मक़दार में हर साल उते टूरिस्ट अचनि था। असांजी मरकज़ी गवर्नमेंट हुकूमत त इहा दावा कई त जेको असीं टूरिस्ट खे सियाहत खे वधीक फ़रोग़ ॾींदासीं ऐं सहूलियतूं ॾींदासीं, हर शइ कंदासीं, पर हीउ जेको अलमियो त उन दावा खे ऐं असांखे अलाए केतिरो पोयां धिकियो छॾे। इहो जेको वाक़ियो थियो आहे, थोरी घणी जेका टूरिस्ट जे हवाले सां असांजे मुल्क में ऐं दुनिया में जेका थोरी घणी का इमेज ठाही, उनखे केतिरो कापारी धक रस थियो आहे, उहो त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी वई हली। हिन मौज़ू ते उन मुतालिक़ ॻाल्हाइणु जेका आहे सुठो न लॻंदो ऐं जेका आहे दिलि बि उन ते ॻाल्हाइणु गवारा नथी करे। हीउ हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। हिन जा जेके इंतिज़ामिया हुई, उन्हनि जी जेका सूरत हाल हुई ऐं उन्हनि जी जेका ज़िमेवारी हुई, उन्हनि कहिड़े नमूने सां अदा कई आहे, थोरो उन ते जेको पाण जाइज़ो वठंदासीं। ऐं पंहिंजे तरफ़ां उनजो तजज़ियो हिकिड़ो बयानु कंदोसां। जीअं बि मूं चयो त हिकिड़ी काज थिए थो त उनजी बाक़ाइदे तरतीब कई वेंदी आहे, मैनेजमेंट कई वेंदी आहे। फ़िलाणो कमु कंदो, फ़िलाणो कमु कंदो, हिकिड़ी लोकल सतह ते जेको कयो वेंदो आहे। पर हीउ वॾो हेॾो सियाहती मक़ाम हो, हिते हेतिरियूं गाॾियूं आयूं, 70-72 हज़ार गाॾी थी, जिते 4-5 हज़ार गाॾियुनि जी गुंजाइश हूंदी आहे। छा हुते जी इंतिज़ामिया सुती पई हुई? असिस्टेंट कमिश्नर जेको तालके खे हेड करे थो, हेतिरी तनख़्वाह खणे थो, हेतिरो करे थी, हू जेको उन तूफ़ानी माहौल में ऐं उन मौसम में जेको घर निंढूं पे कयईं, इंजॉय पे कयईं। ही 19-20 ग्रेड जो जेको ऑफिसर, उहो उनखे इहो अंदाज़ो ई कोन्हे, इहा ख़बर ई कोन्हे त एतिरियूं गाॾियूं जमा थियनि पियूं ऐं हीअ सूरत हाल आहे, हीअ रोड ब्लॉक थींदा। ऐं उन खां पोइ वार्न कयो वियो
त बर्फ़ानी तूफ़ान जो जेको वार्न कयो वियो त उन्हनि खे इहो अंदाज़ो कोन हो त हू जेको पंहिंजे डिप्टी कमिश्नर DC खां जेको चवे हा त बाबा गाॾियूं जेके आऊं रोकियां, मूंखे इख़्तियार ॾियो। कमिश्नर खे चया, पंहिंजे बाला अफ़सरनि खां जेको हेल्प वठे हा, उन्हनि खां जेको राब्ते में रहे हा, न सुता पिया हुआ। ऐं उन खां पोइ ट्रैफिक इंस्पेक्टर ॾिसिजे, पुलिस ॾिसिजे, उन्हनि छो कोन जेको पंहिंजे हाइड जेके उन्हनि जा बाला ऑफिसर आहिनि उन्हनि खां छो कोन राब्तो कयो। गवर्नमेंट मिशनरी जेका आहे सा सॼी सुती पई हुई। बसि हिकिड़ी राति में हेतिरो वॾो अलमियो थियो, हेतिरियूं जानियूं ज़ाया थियूं ऐं उहे लीला फिला वयूं हली। बसि केरु चवण वारो कोन्हे, हुननि खे त ख़बर हुई असां केरु चवंदो केरु कंदो। हिकिड़े माण्हू खे डपु हूंदो आहे, डपु हूंदो आहे त आउं कुझु कंदुसि त मूंखां मुंहिंजो वॾो जेको आहे सो गिरबान मां झले या जेको उनजी मूंखे सज़ा ॾींदो। असां वटि उहो सज़ा ऐं जज़ा जो जेको अमल आहे उहो ख़तमु थी चुको आहे। हिकिड़ो डिपार्टमेंट में हिकिड़ो ऑफिसर को गंदो थिए थो या उहो जेका अहिड़े नमूने जेको अमल करे थो, उनखे इहो ख़ौफ़ हिरास कोन्हे रहियो अॼुकल्ह पंहिंजे हिन मुआशिरे में ॾिसिजे त उहो कोन्हे रहियो। छाकाणि त अहिड़ा ऑफिसर कंदा आहिनि, असांजा डिपार्टमेंट उन्हनि जी जेका आहे पुश्त पनाही कंदो आहे, उन्हनि खे सेव कंदो आहे, उन्हनि खे बचाईंदो आहे। अक्सर जेको असां ईअं ॾिठो आहे। ऐं पोइ उहे जेके आहिनि उन्हनि खे परवाही कोन हूंदी आहे, डपु डाह कोन हूंदो आहे, सज़ा ऐं जज़ा जो अमल न आहे। त पोइ ईअं ई जेको वाक़िया अहिड़ा वाक़िया अनेक थींदा रहंदा, इहे जानूं जेके ज़ाया थींदियूं रहंदियूं। पंहिंजे मथे जेका शइ मुसलत आहे त उहा जेका उन्हनि खे खुली छूट हिकिड़ी ॾिनी पई वञे। दोस्तो इहो छो थो थिए? सोचण जो मुक़ाम ईअं आहे ई थियो, पर छो थो थिए? हिकिड़े बार थिए थो, उनखां पोइ ॿिए बार थिए थो, अलमियो हिकिड़ो थिए थो, पाण हुन ते थोरी देरि घोड़ा घोड़ा करियूं था, उनखां पोइ वरी आबा नओं। अक्सर जेके अहिड़ा वाक़िया अहिड़ा अलमिया असांजे मथे मुसलत आहिनि, थींदा रहनि पिया। असांजी जेका गवर्नमेंट जी जेका मिशनरी आहे उहा त पूरी न आयल आहे। सिजे कोन, हज़ारनि में हुजे कोन, लखनि में लभे कोन, किरोड़नि में को। असां वटि टोटल जेका सरकारी अफ़सर ॾिसजनि त उहे टोटल जेके आहिनि इन कैटेगरी में अचनि था, त पोइ उहे अलमिया थींदा। हाणे अवी मुंहिंजी ॻाल्हि नोटिस करे छॾियो, मरीज़ इंतिज़ामिया हुई, उनखे छा थो थिए? उन्हनि खे ओड़ी सज़ा ॾिजे जेके फोतगियूं थियूं आहिनि उन्हनि जे घर वारनि खां। जेको हींअर उन्हनि जे घर में जेको माहौल आहे ऐं जहिड़ी उन ग़मगीन ऐं ॾुख जो जेको अलमियो उन्हनि जे मथां जेको जबल जो पहाड़ ॾुख जो जेको टुटो आहे, अहिड़ी सज़ा हुननि खे अचे ऑफिसरनि खे त पर उहे साॻूणा इदारा जेके आहिनि उन्हनि जी पुश्त पनाही में ईंदा, उन्हनि जी सपोर्ट में ईंदा, त इहो वाक़ियो थी वेंदो हलियो, 15 ॾींहं मटे वेंदा हलिया, उन खां पोइ वरी अहिड़ो नओं वाक़ियो थींदो। दोस्तो आउं अॻे ई घोड़ा घोड़ा कंदो अचां पियो। अवी जेसि ताईं पंहिंजे माहौल खे दोस्त न कंदा, पाण खे दोस्त न कंदासीं, तेसि ताईं इहा तब्दीली अचणु इम्पॉसिबल आहे, नामुमकिन आहे। दोस्तो इहो ई जेको आहे सो रोअण पिटण आहे असांजो, सिर्फ़ु चंद ॾींहं, उन खां पोइ वरी ख़ामोशी। उन ऑफिसर खां छा थियो जे पंहिंजा जेके आहिनि फ़र्ज़ कोन निभाया, हेॾो सारो अलमियो थियो, उन में इंतिज़ामिया छा कयो, उनजो इहो न को कुझु थिए न को वरे। दोस्तो इहो ई असांजे मुल्क जी जेका हिकिड़ी कम तरीन जेका माशरती निज़ाम जेका चइजे,
उहो ख़ुदि हिकिड़ो वॾो अलमियो आहे असांजी ज़िंदगियुनि जे लाइ, असांजे फ्यूचर जे लाइ, असांजे मुस्तक़बिल ॿारनि जा जेके ईंदड़ नसुल आहिनि उन्हनि जे लाइ हिकु अलमियो आहे। जेसिताईं असीं पाण खे दुरुस्त न कंदासीं, पंहिंजे माहौल खे दुरुस्त न कंदासीं, त इहे शयूं रोकणु नामुमकिन आहिनि। अचो त पाण खे मटायूं। पाण जेसिताईं पाण खे न मटाईंदासीं त एसिताईं न को यूरोप अची असांखे मटाए ॾींदो, न को अमेरिका अची असांखे मटाए ॾींदो, न ई ॿियूं अहिड़ियूं जर्मनी असांखे मटाए ॾींदो। असीं पाण खे पाण मटाईंदासीं दोस्तो, पंहिंजे ज़हननि खे चेंज कंदासीं। असां मंझां ई इहे ऑफिसर अचनि था, असां मंझां ई इहे जेके इंतिज़ामिया आहे ऐं असां मंझां ई उहे जेके मुल्क हलाइण वारा अचनि था। असांजे पंहिंजे माहौल सॼो जेको आहे सो अहिड़ियुनि सोचनि में घिरियो पियो आहे। उनखे ख़ुदा चेंज करियो। ऐं हथु ॿधी अर्ज़ु कंदुसि त पाण खे चेंज करियो, तब्दीली जी तरफ़ अचो, अहिड़ो को जान ठाहियूं। नामुमकिन का शइ कोन्हे। इंसान में हिमत आहे, जुरत आहे, ख़ुदि एतमादी आहे त हू सभु कुझु हासिलु करे सघे थो दुनिया में। बाक़ी सिंधी में हिकिड़ो पहाको आहे त भाड़ियुनि मथां भित कांगनि केराई। जेकॾहिं पाण हिमत हारे वेंदासीं त पोइ इहे अलमिया ऐं इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं पई, इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं पई। इहो वाक़ियो असांजे माहौल जी ज़िमेवारी हुई। असांजो जेको माशरती निज़ाम आहे, सोच असांजी जेका आहे, उन सोच जो हिकिड़ो इहे जनम ॾींदड़ जेको आहे सो उन मंझां इहे ऑफिसर आहिनि, इहा इंतिज़ामिया आहे। उहे ॿारहं कोन असां ते मुसलत थिया, या ॿियनि मुल्कनि मां अची थिया आहिनि, असांजे माहौल मां पैदा थिया, असांजे घरनि मां पैदा थिया आहिनि। दोस्तो, इन जे लाइ हिकिड़ी वॾी सोच जी ऐं हिकिड़े अहिड़े किरदार जी ज़रूरत आहे। ऐं जेके बि सोशल मीडिया ते दोस्त आहिनि उन्हनि खे इहा रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करियो अहिड़ी मुहिम हलायो जंहिंमां असांजो समाज बदिलजी पए, असीं बदिलजी पियूं, असांजी ज़हनियत बदिलजी पए, त पोइ सभु कुझु हासिलु थो सघे थो। जेके बि मुंहिंजा भाउ जेके समाजी कारकुन आहिनि, हिन समाज जे लाइ, असांजे ईंदड़ नसुलनि जे लाइ जेकॾहिं हुननि जे दिलनि में जज़्बो आहे त मुमकिन आहे त पाण हिन कैमरा जे ज़रिए जेको आहे सो हीउ चेंज करे सघूं था। अॼु जेके बि मूंखे ॿुधण वारा आहिनि त उन्हनि खे आउं इहो रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे अचो त का वार करियूं। अॼु जेके कोई मरी में जेके फौतगियूं थियूं आहिनि, जेके घर मुतासिर थिया आहिनि, सुभाणे असांजा बि थी सघनि था। अहिड़े लिहाज़ में कहिड़ो बि घर हिते महफ़ूज़ कोन्हे। ऐं महिरबानी करे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते गौर ऐं फ़िक्रु करियो। महज़ वीडियो जेको आहे सो वीडियो जे लाइ कोन ठाहींदो आहियां, हिकिड़े समाज खे ऐं हिकिड़े माहौल खे जेको आहे सो सही राय अमल ते जेको मुंहिंजो फ़र्ज़ु आहे उनखे तरतीब ॾियण जे लाइ जेको सो कोशिशि कंदो आहियां। हीअ मुंहिंजी नंढड़ी हिकिड़ी काविश आहे। अलाह हिन में मूंखे जेको वधाईंदो, एतिरी सघ ॾींदो जो इहो मुमकिन थी सघे, ऐं इंशा अल्लाह जेको आहे सो थी वेंदो हलियो। दोस्तो, इन्हनि लफ़्ज़नि सां जेको आहे सो आउं मोकिलाईंदुसि। अस्सलामु अलैकुम।